लतीफ़ साईं चयो त जेसीं जियारी तेसीं हादी रखिज हिफ़्ज़ में मोहताजी मख़लूक़ जी शल क़ादिर मकारी अरबी अब्दुल लतीफ़ खे हिकु वेरण विसारी पुरकश प्यारी भरे जाम जन्नत जो। सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हिन स्टूडियो मां आउं आहियां डॉक्टर शेर मेहरानी। अवां सां मुखातिब आहियूं ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं हिकु अहम मौज़ू ते, जेको मौज़ू हूअं त सिंधी ॿोली जी तारीख़ जे हवाले सां तमामु घणो अहम आहे, पर अॼु बि मुहक़िक़ उन ते कमु करे रहिया आहिनि ऐं मौज़ू आहे सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति आयल नज़रिया या उन्हनि जो छेद या उन्हनि ते बहस। इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु ॿ स्कॉलर आहिनि, ॿोली जा माहिर आहिनि ऐं तव्हां सां उन्हनि जो तारफ़ कराईंदो हलां, हालांकि उहे तारफ़ जा मोहताज कोन्हनि के। सभिनी खां पहिरियां मुंहिंजे साॼे हथ ते डॉक्टर दीन मोहम्मद कलहुड़ साहिबु आहे। डॉक्टर साहिबु प्रिंसिपल आहे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मूसा खटियाण हैदराबाद में। सिंधी ॿोली जो ॾाहो आहे, हुन जी PhD जी थीसिस आहे डॉक्टर मोहम्मद बुरड़े जे सिंधी ॿोली बाबति कयल कम जो तनक़ीदी जाइज़ो, इंतिहाई अहम थीसिस आहे। हिन ई थीसिस में डॉक्टर साहिबु सिंधी ॿोली जे बुण बुनियाद बाबति आयल नज़रियनि ते ॾाढो सुठो बहस कयो आहे। PhD थीसिस अञा कान्हे छपी, पर मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो मूं उहा पढ़ी आहे ऐं छाकाणि त आऊं हिकिड़े सेमिनार में मूं शिरकत कई हुई ऐं ॾाढो भलो कमु डॉक्टर साहिबु कयो आहे। उनखां अलावा संदन 5 किताब शाया थियल आहिनि। सिंधी ॿोली ऐं तारीख़ संदसि ख़ासि मौज़ू आहे। साणनि गॾु डॉक्टर साहिबु तव्हांखे आउं भलीकार चवां थो, साणनि गॾु सिंधी ॿोली जो हिकु वॾो नालो, हिन अहद जो तमामु वॾो नालो, जेके पाण बि सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जा चेयरमैन रहिया आहिनि, हिन वक़्तु बि असां सां साथ में गॾु आहिनि। डायरेक्टर जनरल कॉलेजिस रहिया आहिनि, डायरेक्टर जनरल सकाफ़त खाते जा बि रहिया आहिनि, डायरेक्टर NA बलोच इंस्टीट्यूट जा बि रहिया आहिनि ऐं ॿियनि बि इंतिहाई अहम उहिदनि ते लिखिया रहिया आहिनि ऐं 30 खां मथे किताब डॉक्टर साहिब जा शाया थी चुका आहिनि ऐं केतिरा ई शागिर्द पिणु पैदा कया अथऊं। ऐं सम्झां थो त साईं जो जेतिरो हकारी किरदारु आहे उहो हिकिड़े मिसाली स्कॉलर ऐं उस्ताद जो आहे। ऐं डॉक्टर साहिब खे भलीकार चवां थो। गुफ़्तगू जी शुरूआति असां डॉक्टर दीन मोहम्मद कलहुड़े साहिब खां कंदासीं। डॉक्टर साहिबु, अवां पंहिंजी ख़ासि तौर ते PhD थीसिस में सिंधी ॿोली जे बुण बुनियाद बाबति जेके बि नज़रिया आया आहिनि, डॉक्टर ट्रम्प खां वेंदे सिराज ताईं ऐं उनखां पोइ डॉक्टर मोहम्मद बुरड़े जो जेको कमु आहे नज़रियनि जे हवाले सां या ॿोली जे हवाले सां, त इन्हनि सभिनी खे तव्हां बहस हेठि आंदो आहे। तव्हां इन्हनि नज़रियनि ते जेकॾहिं आउं तव्हां खां मुख़्तसरनि पुछणु चाहियां त हर हिकु नज़रिए बाबति तव्हांजो पंहिंजो रायो छा आहे या उहो नज़रियो छा आहे, डॉक्टर ट्रम्प जो, डॉक्टर नबी बख़्श खान बलोच जो, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब जो ख़ासि तौर ते ऐं सिराज साहिब जो, तव्हां छा चवणु चाहींदा? साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे हिते घुरायो। सिंधी ॿोली जे हवाले सां तमामु घणो कमु थियो आहे ऐं उहो कमु ख़ुसूसन ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति अॼु हिन डिस्कशन जो मौज़ू आहे। उन हिसाब सां मुंहिंजो जेको PhD जेको थीसिस जो कमु आहे उहो डॉक्टर मोहम्मद बुरड़े साहिब ते आहे। उन जे जेके ॿोलीअ ते ख़िदमतूं आहिनि उन ते कमु कयल आहे, उनजो हिकिड़ो तनक़ीदी अभ्यास आहे। हाणे जेतिरे क़दुरु ॿोलीअ जे, सिंधी ॿोली जे बुण बुनियाद जे हवाले सां मूं उन ते कमु कयो आहे, उन में हिकिड़ो चैप्टर आहे जेको सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद ते लिखियलु आहे। हूअं त सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद जे बारे में नज़रिया काफ़ी अची चुका आहिनि। उन्हनि नज़रियनि में जेको पहिरियों जेको डिस्कस थिए थो उहो आहे ट्रम्प जो नज़रियो। अर्नेस्ट ट्रम्प जेको आहे सो सिंधी ॿोलीअ ते उन तमामु हिकिड़े मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां ऐं उन जे लिसानी जाग्राफ़ी खां, उन जे तारीख़ी जाग्राफ़ी खां बहस कयो आहे ऐं उन मां हुन इहे नतीजा अख़ज़ कया आहिनि त जेका सिंधी ॿोली आहे उहा संस्कृत जी आहे, याने संस्कृत ॿोली जेका आहे उहा ख़ासि तौर ते इंडस सिविलाइज़ेशन में उन जो जेको आहे सो घणो असरु रहियो आहे ऐं सिंधी ॿोली बि उन संस्कृत ॿोलीअ मां फुटी निकिती आहे।
इहो नज़रियो जेको आहे सो ट्रंप अर्नेस्ट ट्रंप जेको आहे सो सिंधीअ में या सिंधी जे स्कॉलरनि खे उन वक़्तु हिकिड़े ललकार या चैलेंज तौरु हिकिड़े शयूं रखियूं ऐं पोइ उन्हनि ॾींहनि खां पोइ जेको ॿियो नज़रियो जेको असां वटि पेश थियो उन जे रद में उहो हुयो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साहब। यानी डॉक्टर ट्रंप जो जेको नज़रियो हो त उहो लॻभॻि 1870 धारे हुन पंहिंजे सिंधी ॿोली जे ग्रामर वारे किताब में ॾिनो ऐं उहो नज़रियो ॼण त 70 सालनि ताईं जी उहो क़बूल कयो वियो। जी जी ख़ासि तौर ते उन जा जेके ॿिया जेके हिमायती जेके हुया उन में सभ खां वॾो जेको आलिम हो सिंधी ॿोली जो उहो काको भेरूमल, जंहिं उन नज़रिए खे तमामु घणो सपोर्ट कयो ऐं उन इहो चयो त सिंधी ॿोली जेका आहे उहा संस्कृत मां ॼाई आहे ऐं पोइ ॿियूं ॿोलियूं बि उन असर में आयूं ऐं उन मां पंहिंजा ॿोली जा लफ़्ज़ अख़ज़ कया, उन में जेको आहे सो उनजो ज़ख़ीरो तयारु थियो। पोइ उन खां पोइ ॿिया बि काफ़ी नज़रिया आया, उहे राया आया, पर उहे राया एतिरा वज़नदार कोन हुआ। पर जेको ॿियो जेको रायो आयो जेके असां नज़रियो चऊं था उहो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साहब पंहिंजे इन तहक़ीक़ी कम मां इहा ॻाल्हि इहे नतीजा कढिया त डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप जेको आहे उन जो जेको इहो नज़रियो आहे उहो गैर विज्ञानिक आहे, यानी गैर साइंसी आहे, यानी उहो साइंसी बुनियादनि ते न आहे। ऐं हुन इहो चयो त सिंधी ॿोली जो जेको बुनियादु आहे पहिरियों त हुन सामी ॿोली जो करार ॾिनो, पर पोइ वरी डॉक्टर साहिबु वरी उन ते वरी फेरफार करे ऐं उन ते चयो त जेको आहे सिंधी ॿोली जो जेको बुनियादु जेको आहे सिंधी जो जेको ॿोलीअ जो जेको आहे उहो आहे असांजे हितां जो जेको मक़ामी ॿोलियूं आहिनि उन्हनि ते असरु रखे थो। अहिड़े नमूने सां वरी पोइ असांजो सिराज जो जेको टियों जेको नज़रियो आयो उहो सिराज जो। उन सिराज इहो चयो त संस्कृत जेका ॿोली आहे उहा ख़ुदि सिंधी ॿोली जी ॼाई आहे ऐं इहो नज़रियो डायरेक्ट जेको आहे सो अर्नेस्ट ट्रंप वारे जे नज़रिए खे रद्द करे थो। इन विच में माफ़ु कजो डॉक्टर साहब, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जो नज़रियो मुंहिंजे ख़्याल में इन विच में आयो न? जी जी डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जो छा चवणो? डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो जेको आहे सो नज़रियो उहो इहो हो त सिंधी ॿोली जेको आहे सो उहो हितां सिंधू माथर मां निकिती आहे। पोइ उन मुख़्तलिफ़ ॿुधायो त सिंधू ई सिंधू ऐं सिंधी ॿोली जेको आहे जदी सिंधी थी। उन में हुन डॉक्टर साहिबु ख़ासि तौर ते सिंधी ॿोली जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे संस्कृत या ॿियूं जेके हम असर जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जे लफ़्ज़नि सां तक़ाबिली अभ्यास तक़ाबिली जाइज़ो वठी उहा ॻाल्हि कई त उन मां जेको आहे सो कन्वर्ट थींदी करे मौजूदा सिंधीअ जी सूरत अख़्तियार कई आहे। ज़बरदस्त। सिराज साहब ॾांहुं अचूं था। सिराज साहब जो जेको नज़रियो आहे उहो उन ते क़ौम परस्तीअ जो तमामु घणो असरु आहे ऐं उहो उन अंसर खे ख़तमु करे क़ौम परस्तीअ वारे अंसर खे ख़तमु करे जेकॾहिं ॾिसिजे त सिंधी ॿोली जो जेको बुनियादु आहे उहो सिराज जे उन हिसाब सां सिंध जो आहे, सिंधी ॿोली जो जेको आहे असुलु मुअनि जे दड़े जेका इंडस सिविलाइज़ेशन आहे उतां जो आहे। पोइ उते उतां जा माण्हू जेके आहिनि उहे ॿाहिरि विया, उते पंहिंजी ॿोली खणी विया, पंहिंजी तहज़ीब खणी विया, उते उनखे जेको आहे सो आंदऊं। तंहिंजे करे सिंधी ॿोली हितां जी मक़ामी ॿोली सिंधी ॿोली। डॉक्टर साहब हाणे इहो ॾिसूं त सिराज साहब वटि पंहिंजी जाइ ते मंतिक़ त आहे जी ऐं हुन जेके मुख़्तलिफ़ शाहिदियूं ॾिनियूं आहिनि, साबितियूं ॾिनियूं आहिनि पंहिंजे नज़रिए खे साबित करण जे लाइ त भई हीअ ॿोली फितरत मां निकितल आहे ऐं असांजा लफ़्ज़नि जा जेके आवाज़ आहिनि उहे संवासिदा फितरती आवाज़ जेके आहिनि
उन्हनि मां वरितल आहिनि जी। ऐं असांजे हिन खिते जी ॿोली आहे त मुंहिंजे ख़्याल में कॉम्परस्ती खां वधीक त हिनखे असां लॉजिकल या मंतकी अंदाज़ सां त ॾिसी सघूं था। जी जी इन बारे में तव्हां छा ख़्यालु आहे? हा, उन में इहो आहे त असां वटि डॉक्टर असांजे सिराज मेमून साहिबु तमामु हिकिड़ी हतल इम्कान कोशिशि कई आहे त उन में हुन पंहिंजे जेके फितरी आवाज़नि खे जेको आहे सो बेस बनायो आहे, बुनियादु बनायो आहे। मिसाल तौरु सूं सूं जो आवाज़ु आहे, सूं सूं जे आवाज़ में पाणीअ जो जेको आहे सो माना जो तसवर जुड़े थो। अहिड़े नमूने सां छरछर बिल्कुलु उन मां बि पाणीअ जो जेको आहे तसवर जुड़े थो। त खुर हुन ॾिनो आहे त जॾहिं असां ज़मीन खोटियूं था त खड़ खड़ जो आवाज़ अचे ऐं असां खोटण जो लफ़्ज़ उतां कढियो आहे। या जेके मुख़्तलिफ़ पखी आहिनि, हाणे कां कां करे थो हुनजो नालो कां असां हुनजी ॿोली मां वरितो आहे। कुकुड़ जी कुड़कुड़ करे थी हुन मां वरितल आहे। गेरे जी घूघू आहे। या ईअं सभु मुख़्तलिफ़ पखियुनि जा जेके आवाज़ आहिनि उहे हुजनि, या हवा जो आवाज़, पाणी जो आवाज़, धरती जो आवाज़, त ईअं सभई आवाज़ इहे आहिनि। डॉक्टर मांझी साहिब न हलंदासीं सर, तव्हां हिन समूरे पस मंज़र खे कीअं था ॾिसो? हाणे सिंधी ॿोलीअ जा जेके सिंधी ॿोलीअ बाबति जेके नज़रिया आहिनि उहे इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त डॉक्टर ट्रम्प खां उनजी शुरूआत थी आहे, मतिलबु उनजा नज़रिया पेश करण जे हवाले सां जेको असांखे मुस्तनद मिले थो, जंहिं ते डॉक्टर दीन मोहम्मद ॾाढी जेको तफ़सील सां सभिनी नज़रियनि जो ॿुधायो आहे। ऐं उन में फ़क़ति हीउ वाधारो कंदुसि त डॉक्टर ट्रम्प हिकिड़ो नज़रियो पेश कयो संस्कृत वारो त हीअ उतां जेका सा ॿोली उन मां उसरी आहे सिंधी ॿोली या उन में ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि ॾिनई त उहा प्रकाश करे सिंधी जे हवाले सां। ईअं ई जेको सो वरी भेरूमल जेको सो उनखे न फ़क़ति हथी वठाई बल्कि उनखे अॻिते वधायो त हू जेको सो संस्कृत जी ॿोली उन मां ॼाई आहे, उन मां निकिती आहे सिंधी ॿोली। पर उन खां पोइ उन ते वरी ॿिया बि माण्हू जेके से कमु कंदा रहिया, जिन में जेको सो डॉक्टर अलाना साहिबु अची वञे थो। पर उन खां अॻु में सभिनी खां अॻु में डॉक्टर पंहिंजो सिराज मेमण साहिबु बि अची वञे थो। पर उन खां अॻु में डॉक्टर मुरलीधर जेटले ख़ुदि उन ते कमु कयो आहे। त पर उन खां अॻु में जेको अची वञे थो उहो डॉक्टर बलोच साहिब जो नज़रियो आहे। डॉक्टर बलोच साहिबु जेको आहे उहो 50 वारे दौर में जेको सो हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई उन में उहो नज़रियो पेश लाड़काणे में त न हीअ जेको सो संस्कृत ॼाई कोन्हे, पर हीअ सिंधी ॿोली आहे जेका मतिलबु सामी सिफ़त जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि मां हीअ हिकिड़ी जेका सा ॿोली आहे। सामी मतिलबु त ॼाई बि न, पर सामी सिफ़त जेके सथ जूं ॿोलियूं आहिनि उन्हनि मां आहे। पर उन जे लाइ डॉक्टर साहिबु पहिरीं नज़रियो उहो पेश कयो। वरी उन्हनि में छाकाणि तहक़ीक़ जेका आहे, जेकॾहिं असां चऊं त उहा उते जो उते बीह रही आहे त ईअं हूंदो ई कोन्हे। माण्हू नज़रिया उन में तब्दीलियूं जीअं जीअं माण्हू मुतालो करे थो, जीअं जीअं नयूं नयूं ॻाल्हियूं अचनि थियूं त उन में उहे शामिलु बि करे थो ऐं शामिलु थींदियूं रहनि थियूं। इहा ई सुठी हिकिड़ी ॻाल्हि आहे। त उन उहा ॻाल्हि कई त भई हीअ संस्कृत ॼाई कोन्हे। उन दौर में संस्कृत ॼाई न आहे, जंहिंजो डॉक्टर दीन मोहम्मद साहिबु ज़िक्र करियो त उहा जेकॾहिं ईअं चवणु संस्कृत ॼाई, छाकाणि त हिकिड़ो ठपो लॻी चुको त भई डॉक्टर ट्रम्प चई चुको आहे, भेरूमल चई चुको आहे, हाणे हर्फ़े आख़िर आहे। पर हुन में अची जेका था इहा ॻाल्हि कई त न ईअं कोन्हे, हीअ संस्कृत ॼाई कोन्हे। पोइ हुन ते वरी अॻिते कमु कयो। अॻिते कमु कंदे कंदे हुन जेको सो इहा बि ॻाल्हि कई त हे जेके हिते जूं जेके मक़ामी ॿोलियूं जेके असुलोकियूं ॿोलियूं आहिनि, हिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं मुख़्तलिफ़ जेके वतन आहिनि उन जूं ॿोलियूं आहिनि, सिंधी ॿोली बि उन्हनि मां आहे। पर उहा ज़रूरु चई त उहा सामी सिफ़त मां आहे। उन खां पोइ डॉक्टर अलाना साहिबु जेको नज़रियो पेश कयो उहो बि ईअं ई आहे त उहो न बिल्कुलु सामी न संस्कृत जी ॻाल्हि कई आहे, न सामी सिफ़त जी ॻाल्हि कई आहे। हुन क्लियर चयो आहे त हीअ मतिलबु त सिंधीअ में जेको साईंदो आहे या ॿिया जेके लफ़्ज़ आहिनि उनखां थींदो, जेके हवाला मिलनि था। छाकाणि त तारीख़ में या तहक़ीक़ में जेसि ताईं के को हवालो मुस्तनद नथो मिले तेसि ताईं जेका ॻाल्हि कजे थी उहो रायो आहे, उहो हिकिड़ो ईअं। बाक़ी जेकॾहिं को कंहिं मुस्तनद हवालो मिले थो त उहो आहे, उन ते बहस करणु। उन खां पोइ त उहो जेको सो डॉक्टर अलाना साहिब पे ॾिनो त भई हीअ जेको सो निज हिते जी सिंधी ॿोली आहे, हिन इलाइक़े जी आहे, हिन ख़िते जी आहे, हिन
ॾेह जी आहे। ईअं ई सिराज साहिब जो नज़रियो ख़ुदि जेको सो उहो हो त पर सिराज साहिब अलबत उन में इहा ॻाल्हि कई त संस्कृत ख़ुदि तव्हांजी हुनजी जाइ आहे, पर इहा ॻाल्हि हुजे न हुजे उहा अलॻि ॻाल्हि आहे, उहो हिकिड़ो बहस आहे। पर इहा हक़ीक़त आहे त सिराज साहिब उनखे मतिलबु जेको संस्कृत वारो नज़रियो त हरू भरू उन मां जाइ आहे या उतां उन खां निकिती आहे, उनखे उन बि रद्द कयो, उन ते उन कमु कयो। त इहे जेके से मुख़्तलिफ़ जेके से नज़रिया आहिनि, उन खां पोइ डॉक्टर जेटली बि उन ते कमु कयो, ॿिया बि कंदा रहिया आहिनि। ऐं सम्झां थो त के बि जेके ॾेह आहिनि जेके जिन में क़दीम तहज़ीबूं आहिनि, उन्हनि जूं पंहिंजियूं पंहिंजियूं ॿोलियूं रहियूं आहिनि ऐं उन्हनि ते अलबत असर जेके से मुख़्तलिफ़ रहिया आहिनि। ऐं ईअं जेकॾहिं मुख़्तलिफ़ जेकॾहिं सामी सिफ़त वारियूं असर रहिया हूंदा, ज़रूरु रहिया हूंदा, ऐं उन्हनि जा जेके कुझु मिसाल बि ॾिना आहिनि, अलाना साहिबु ॾिना आहिनि, पंहिंजो डॉक्टर बलोच साहिबु ॾिना आहिनि, ईअं ई वरी जेको सो सिराज साहिबु जेके पंजाब वारा ॾिना आहिनि, ईअं मुख़्तलिफ़ जेके आहिनि। पर असां वटि वॾी जेका सा ॻाल्हि आहे उहा इहा आहे, असां वटि हिकिड़ो वॾो सबूत आहे त हज़ारे साल अॻु में सिंधू लिखत सिंध में सिंधू लिखत मौजूदु हुई। सिंधू लिखत मौजूदु हुई, जंहिं ॿोलीअ जी लिखत मौजूदु हुई, माना उन ॾेह जी ॿोली हुई, माना उन ॾेह जी ॿोली हुई। उहा यकीन उहा सिंधी ॿोली आहे। उहा ठीकु आहे, उन में तब्दीलियूं आयूं आहिनि, उन में नवाणूं आयूं आहिनि, उहा ॿोली तरक़ी कंदी रही आहे, पर हक़ीक़त इहा आहे त ॿोली क़दीम आहे ऐं उहा जेका सा उन जूं छाकाणि त हज़ारे साल उन जी लिखत मिले थी। तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु, पाण बल्कि हाणे तव्हांजी गुफ़्तगू दौरान मुंहिंजे ज़हन में ख़्यालु आयो त मोहन जे दड़े जी जेका लिखत आहे उन जी भाञ जे लाइ तमामु घणियूं कोशिशूं थियूं आहिनि। कहिड़ियूं कोशिशूं थियूं आहिनि, हिन ते पाण अलॻि सां हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं। हिन वक़्तु ताईं कहिड़नि कहिड़नि स्कॉलरनि केतिरो केतिरो कमु कयो आहे, उहो यकीननि दोस्तनि सां पाण वंड कंदासीं, उन जे लाइ हिकिड़ो अलॻि सां प्रोग्राम कंदासीं। हाणे असां वरी डॉक्टर दीन मोहम्मद साहिबु ॾांहुं अचूं पिया। सर, तव्हांजी जेका PhD थीसिस आहे उन में डॉक्टर मोहब्बत बुरड़े जी सिंधी ॿोली बाबति कयल कम ते तव्हां तमामु सुठो कमु कयो आहे। तव्हां छाकाणि त डॉक्टर साहिबु 45 सालनि जी उमिरि में गुज़ारे वियो, 45 सालनि जी उमिरि में यानी इहा का उमिरि एॾी वॾी कान्हे का, उन में हुन तमामु घणा कम कया। एनसाइक्लोपीडिया जो तस्वुरु ॾियणु, सिंधी ॿोली जे बुण बुनियाद बाबति लिखणु, ॿोली जे सोतियात ते हुन पंहिंजो हिकिड़ो अलॻि कमु आहे, सर्फियात नहवियात जे बारे में हुनजो पंहिंजो हिकिड़ो रायो आहे। त इन कम खे तव्हां कीअं ॾिठो? महिरबानी साईं। सर, डॉक्टर मोहब्बत बुरड़ो जीअं त मुंहिंजो शहरी हो, हमशहरी हुयो ऐं मुंहिंजो उस्ताद बि हो, उन हिसाब सां असांजी यानी मुंहिंजी या मुंहिंजे हल्के जी घणी अटैचमेंट हूंदी। डॉक्टर साहिबु 1990 खां पोइ सियासत खे छॾे करे सिंधी ॿोलीअ तरफ़ आयो। हुन सिंधी ॿोलीअ जो पहिरियों जेको असांजे सिंधी अदबी संगत कंबर शाख में जेको हुन लेक्चर ॾिनो, उहो हो सिंधी ॿोलीअ जा सुर ऐं आवाज़। उहो जेको हुनजो लेक्चर हुयो, उहो सॼो उनजो डिपेंड करे पियो उनजे 4-5 मौज़ूअनि ते, जिन में सोतियात बि हुई, सर्फियात, नहवियात, मानियात ऐं उन सां गॾोगॾु साइंसी फ़नी इस्तिलाह साज़ी। बहितरीनु। इहे डॉक्टर साहिब जा लिसानियात जा मौज़ू हुआ ऐं उन्हनि मौज़ूअनि ते उन डॉक्टर साहिबु सुठो कमु कयो। पहिरियां त हू हुनजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेठी त मां सिंधी ॿोलीअ में इनसाइक्लोपीडिया कोन्हे, तंहिंजे करे सिंधी ॿोलीअ में इनसाइक्लोपीडिया हुजणु घुरिजे, तंहिंजे करे उन ते कमु करणु खपे। उन हवाले सां हुन इनसाइक्लोपीडिया जो हिकिड़ो ख़ाको तयारु कयो। उन ख़ाके तयारु करण खां पोइ हुनखे महसूसु थियो त इनसाइक्लोपीडिया में साइंसी इस्तिलाहनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। उन करे हुन वरी उन इनसाइक्लोपीडिया जे कम खे पासे ते करे पोइ वरी हुन साइंसी ऐं फ़नी इस्तिलाहनि ते कमु करणु शुरू कयो। पोइ अहिड़े तरीक़े सां हू सुरंदो वियो ऐं उनखां पोइ वरी जेको आहे सो लुग़त नवीसी तरफ़ वियो। उनखां पोइ वरी जेको आहे सो उन सोतियात तरफ़ वियो, पोइ
सर्फियात, पोइ नहवियात, मानियात। हाणे मुंहिंजो जेको तहक़ीक़ी कमु आहे उन सॼे उन डॉक्टर मोहम्मद ॿोड़े जे उन कम ते हिकिड़ो तनक़ीदी अभ्यास आहे। उहो हिकिड़ो तनक़ीदी तहक़ीक़ी कमु त हो पंहिंजे हिसाब सां, तंहिंजे करे मूं उन ते तनक़ीदी जेको आहे सो अभ्यास कयो, जंहिंमें इन जा इहे जेके 4-5 जेके मौज़ू थियनि था इन ते मूं कमु कयो। उन कमु करण खां पोइ मूंखे महसूसु थियो त हाणे आउं ॿोलीअ जे इन पासनि खां जी ख़ासि तौर ते जेके डॉक्टर साहब उन ते तहक़ीक़ी कमु कयो उन ते पंहिंजा मूं जेको आहे सो कमेंट्स बि कया, ज़ाहिर आहे नतीजा निकिरंदा आहिनि त उन कमु कया। उन में ख़सूसन जेके इस्तिलाह आहिनि उन्हनि इस्तिलाहनि ते मुंहिंजी उन ते वधीक तनक़ीद आहे, छो त डॉक्टर साहब असां वटि जेके अॻ में सिंधी ॿोलीअ में जेके इस्तिलाह मौजूदु आहिनि या हुआ उन्हनि खे पासे पर्दा रखी करे डॉक्टर साहब वरी नवां इस्तिलाह जोड़िया जेके ग़ैर हज़म थींदड़ हुआ। इन जे करे छो त के ऑलरेडी हिकिड़ा इस्तिलाह असां वटि मौजूदु आहिनि त उहे मुस्तमिल बि आहिनि, उहे क़बूलियल बि आहिनि ऐं इस्तेमालु हेठि बि आहिनि। त उन भेट में नवां इस्तिलाह जोड़णु इहा हिकिड़ी नई ॻाल्हि हुई। ऐं मिसाल तौरु कोई इस्तिलाह जेको अॻु में मौजूदु हुयो ऐं वरी डॉक्टर साहब नओं ॾिनो? मिसाल तौरु हाणे भूमभ्यास आहे, भूमभ्यास या अंगभ्यास, त इन जा ऑलरेडी इस्तिलाह त मौजूदु आहिनि। जाग्राफी मां मुराद भूमभ्यास धरतीअ जो इल्मु, ओके, सम्झो साईं। त अहिड़े नमूने सां काफ़ी अहिड़ा ॿिया के नवां लफ़्ज़ बि डॉक्टर साहब ठाहिया। मिसाल आहिनि तपाशो, तपाशो याने तप काशींदड़ याने थर्मामीटर, थर्मामीटर हाणे अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे। शमशेर अल हैदरी बि नवां लफ़्ज़ ठाहिया। जी जी बिल्कुलु। एस्टे जे लाइ रख वटी हा ऐं टेलीफोन जे लाइ ॾूर पुछाणो अंग। हा, त अहिड़े नमूने सां काफ़ी इस्तिलाह ठाहिया। तव्हां इन्हनि इस्तिलाह बल्कि डॉक्टर साहब ॾांहुं हलो था, जी जी, तव्हां इहे जेके नवां इस्तिलाह ऐं लफ़्ज़ जेके ठाहिया विया उन्हनि खे कीअं था ॾिसो त इहो छा दुरुस्त हुयो या मुनासिबु न हुयो? मुंहिंजे ख़्याल में त इहे नवां लफ़्ज़ जेके आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि लाइ जेके इस्तिलाह मतिलबु ठाहिया वञनि था, जेके ईजादूं आहिनि ख़ासि करे उन्हनि लाइ, या जिन उन्हनि इस्मनि या फ़इलनि जा लफ़्ज़ जेके मतिलबु धारियुनि ॿोलियुनि जा असां वटि मुराइज थिया आहिनि, त उन जा जेकॾहिं सिंधीअ जा निज आहिनि त उहो बहितरु आहे। पर ईअं बि न हुजे त उहे लफ़्ज़ अहिड़ा असां वटि अची इस्तिलाह अची वञनि जेके असां सम्झूं ई न, उन्हनि खां बि ॾुखिया थी वञनि, ईअं न हुजे। ऐं यकीनन डॉक्टर मोहब्बत जेको कमु कयो उहो बि करणु जहिड़ो आहे, पर शमशेर हैदरी साहब जेको कयो उहो अञा थोरो मुख़्तलिफ़ हो। मुख़्तलिफ़ इन करे कयो जो उहो माण्हू तकिड़ो सम्झी थो वञे, तकिड़ो सम्झी थो वञे ऐं उहो सम्झ में अचे थो। पर जेकॾहिं उहे असां वटि लफ़्ज़ अचनि था त उहे अहिड़े क़िस्म अहिड़ा ज़रूरु हुजनि जेको आम माण्हू सम्झी सघे। जेकॾहिं न त उहे इजादूं आहिनि सॼी दुनिया में मुरज आहिनि, तंहिंजे करे उनखे बि क़बूल। अच्छा, हिते हाणे ॾिसो हिंदी में रेडियो खे आकाशवाणी था चवनि ऐं टीवी खे दूरदर्शन था चवनि। हालांकि रेडियो टीवी ज़ाहिर आहे जिन ठाहिया आहिनि उन्हनि इहे नाला उन्हनि ॾिना आहिनि, जीअं जो लारी आहे या फोर्ड आहे। हाणे उहो बस ठाहिण वारे माण्हू जो नालो हुयो लारी, जॉन लॉरी शायदि, त उनजे करे उन जी जेका गाॾी उनजो नालो लारी रखी छॾियऊं। ऐं रदरफोर्ड नालो हुयो उन माण्हू जो जंहिं ट्रैक्टर ठाहियो हो, हाणे फोर्ड ट्रैक्टर अॼु बि हले थो पियो। त इहे उहे माण्हू हुया जिन पंहिंजे नाले पोयां उन मशीन जो नालो ॾिनो। त हाणे हीअ आऊं वरी चवंदो आहियां त इहे पुट आहिनि हुननि जा, जंहिंजो पुटु आहे नालो उहो रखे त बहितरु आहे। असां पराए पुट जो नालो असां रखूं त मुनासिबु न थींदो। हाणे जीअं फ़र्ज़ु कयो असांजा नाला पंहिंजा आहिनि, हाणे आचर आहे, अंब आहे, हाणे असां जेकॾहिं आचर खे मिस्टर संडे जेकॾहिं चवंदा आहिनि माण्हू त चिड़ी पवंदा, कावड़जी पवंदा। या अंब जंहिंजो नालो आहे हुनखे अंग्रेज़ी में असां महांगो करे चऊं त हमरा त चिड़ी पवंदो।
त नालो मुंहिंजे ख़्याल में जंहिं ॿोली में आहे एसि ताईं जो जंहिंजो पुटु आहे उहो उनजो नालो ई सूंहे थो त वधीक बहितर आहे। तव्हांजी छा राय आहे? डॉक्टर साहब इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, बल्कि दुरुस्त आहे। बल्कि आउं ज़ाती तरह त बिल्कुलु हुन सां मुतफ़िक़ आहियां, छाकाणि त पुराणा जेके बि लफ़्ज़ आहिनि जंहिं ॿोलीअ जा जंहिं उन्हनि फ़र्दनि तां जेकॾहिं उन्हनि ते पिया आहिनि या उनजे किर्त जे हवाले सां पिया आहिनि, के मुल्क अहिड़ा आहिनि जेके किर्तूं थियनि ई उते थियूं, त उहे असांखे उन हवाले सां क़बूलु करणा पवंदा। अंग्रेजीअ में आर्कियालॉजी लफ़्ज़ आहे, आर्कियालॉजी अंग्रेजीअ जो लफ़्ज़ कोन्हे, पर उहो जितां खयल आहे उहो बिल्कुलु जीअं जो तीअं आहे। बायोलॉजीअ जो लफ़्ज़ आहे, केमिस्ट्रीअ जो लफ़्ज़ आहे, फिज़िक्स जो लफ़्ज़ आहे, भले खणी उनजो मानाऊं असां सिंध में मतिलबु त ॿियूं आहिनि या ॿियनि ॿोलियुनि ॾिनियूं आहिनि, पर इहा ॻाल्हि ज़रूरु उहा बि असांखे क़बूलु करणु, उनखां को इनकार न आहे त हरू भरू लोह ते लिको ईअं बि कोन्हे, पर हीअ ॻाल्हि ज़रूरु रखणु घुरिजे त जेके लफ़्ज़ जिन इस्मनि जा लफ़्ज़ जिन फ़इलनि जा लफ़्ज़ उन्हनि ॿोलियुनि जा आहिनि उहे उन्हनि में मुरवज आहिनि। जीअं तव्हां लारीअ जो ज़िक्र लारी जो कयो, इहा घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी। हाणे उनजो असां जेकॾहिं ॿियो रखी वेही रहंदासीं त उहो को एॾो मतिलबु त सुठो बि कोन थींदो, छाकाणि त उहो असां थोरो रखियो सही जेको थरले जेका हुनखे माना थोरो हुन में रदो बदल हाणे जेका गाॾी ठाही उनखे असां छकड़ो सॾियो, पर उहा थोरो मुख़्तलिफ़, हा रदो बदल थोरो तसवर त साॻियो ई आहे, पर हुन में थोरी तब्दीली हाणे छकड़ो असां हुनखे सॾियो। पर हाणे छकड़े में मुंहिंजे ख़्याल में उहो तसवुरु कोन थो अचे जेको लारी में आहे, छाकाणि त छकड़े जो तसवुरु असांजी पुराणी जेका बैलगाॾी आहे ॾांद गाॾी आहे उन सां मिलंदड़ जुलंदड़ जेका सो गाॾी आहे, माना छकड़ो जेको छिकिजे थो, छिकण वारी का ॿी शइ आहे, माना उनखे जानवर ढगो थो छिके त उहो छकड़ो त ठीकु आहे, पर हीअ छिकिजे त कान थी, हीअ हले थी इंजण ते, त इंजण वारे उन मशीन जो नालो छकड़ो मुंहिंजे ख़्याल में मुनासिबु कोन्हे। बहरहाल असांजा माण्हू पंहिंजा आहिनि ऐं शयुनि खे पंहिंजे तरीक़े सां ॾिसनि था। असांजी गुफ़्तगू असां हिते पुॼाणी ते पहुचायूं त छाकाणि त मौज़ू तमामु वॾो आहे, इन ते ॻाल्हाईंदासीं त ॾींहंनि जा ॾींहं गुज़री वेंदा, पर हीअ जेका अॼोकी गुफ़्तगू हुई ख़ासि तौर ते सिंधी ॿोली जे नज़रियनि खे थोरो बहस हेठि आणणु, उनजे छेद जे बारे में, ऐं डॉक्टर दीन मोहम्मद कलोड़े साहब जी जेका थीसिस आहे उन ते बहस करणु, ऐं डॉक्टर मांझी साहब सां कुझु क़दीम लफ़्ज़नि ते गुफ़्तगू करण जो असांजो मतिलबु रुॻो इहो हुयो त तव्हां ताईं इहा ॼाण पहुचायूं जेका हिते बहस हेठि आहे या जंहिं ते असां ॻाल्हायूं पिया। लतीफ़ साईं जे बैत सां ॻाल्हि खे ख़तमु कयां थो त थोरा न थोरा मूं ते मारू वड़नि जा थर में वारी थोरड़ी तंहिं घणेरा भलायूं ऐं भेरा घणे घणी दुस केतिरा। महिरबानी।